अच्छा सुठो सुठो अच अच जल्दी अच ॿारनि खे वठी करे खाई पी मस्त रहो वॾी भेण जो घर अथई। साले का खोपड़ी तोड़ दे। अब देख तू हेलो गोदू, शाबाश बेटा। अरे जीजा तुंहिंजो फोन आयो यार। जीजाजी उथिया अथई तूं ॻाल्हाई जीजाजी खे चईसि मां अचां पई। जीजाजी ठरी पईंदई। अरे मां तुंहिंजे मुंहिंजे फोन ने ॾाढी कीकू कयूं पर मुंहिंजो मुआंडो बि मां ॾिठो कान त मूंखे पतो ई न पियो। तूं ठीकु कई न? कीअं फोन कयो भाउ? अरे भेण जीजाजी जे दोस्त जो फोन आयो आहे, हू हुन खां सलाह पियो वठेसि। ही सलाह ॾाढी सुठी ॾींदा आहिनि सभिनि खे, त मां ॻाल्हायां थी, तूं होल्ड कर 2 मिंट। अच्छा महिमान था अचनि घर? हा यार महिमाननि में बि शर्म कान आहे, कुझु न लिहाज़ न हया अथनि। सोचनि कान था एतिरी महांगाई थी वई आहे, कीअं था वञूं रिश्तेदारनि जे घर रहण करण। हिकु ॾींहं में 3-3 किलो अंब जा था खाई वञनि, ॾरी था वञनि, ॾहरी वेसां 10-10 किले जो इंदाणो था खाई वञनि बेशरम। बिजलियूं महांगियूं, गैस महांगा, सोचनि नथा। हा 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 कंहिंजो फोन आहे? भेण जो, पेवी भेण जो। अच्छा, हिते अचा घुमण। चीज होल्ड कर मां ॻाल्हायां। अच्छा तूं ॻाल्हाए। हा तूं ॿुधाए। कर जीजाजी 2 मिंट में ॻाल्हाईंदी था। तूं वीचारो दिक़त में ही, महिमान तोखे जीअण नथा ॾियनि। महिमान कंहिंखे नथा जीअण ॾियनि। छुट्टियूं थियनि नथियूं, ख़ुदि जा मर्द दुकाननि ते कमु करनि, ॿियनि जे घर वञी करे पोइ अंब चांवरनि सां गॾु धाए धूं लॻिया पिया आहिनि। सम्झ में नथो अचे, बेशरम बेहया अजार था करनि अची, पतो ई कान्हनि कीअं जीअं ना। हा लोॾो पैकेट जो किलो मिठाण जो खणी घर में घुसी था अचनि, पोइ हिते टिकी था पवनि। मुनू किलो मिठाण त ख़ुदि ई था ॾरे वञनि। मना करेनि रिश्तेदारनि खे न अचनि। महांगाई थी वई, ना गैस तो मिले ना कुछ तो मिले, पेट्रोल महंगा थी विया आहिनि। पहिरीं मां 2 खीचा पकाईंदुसि रोटीअ सां गॾु, हाणे हिकु तो पचारायां। अधु ॾींहं जी मंझंदि जी रोटीअ में तो खायां, अधु राति जो तो खायां। बड़ा हरामी हो बेटा। हा मना करिस महिमाननि खे न अचनि। बा ठीक ठीक ठीक। हा हल मूं वटि फोन आयो आहे। हा हा सालीअ जो ॻाल्हायसि। जय झूलेलाल। हा वठो पेवी भेण फोन ते। अच्छा अचे थी पेवी? हा हलो पेवी, पेवी पुट पेवी, आवाज नथो अचे। हलो पेवी, वही लीजा। हेलो पेवी किथे आई? जीजाजी ॻाल्हाई नहीं अच पुट पेवी घुमी वञ। पेवी ओ पेवी, पेवी वही पेवी, पेवी किथे वही? वही पेवी किथे आई तू? पेवी जीजाजी सॾ पिया करने, अच घुमी वन 2-4 ॾींहं। प्यारी समझ गई।